अस्सलाम वालेकुम दोस्तों, उमेद है तमामु ख़ुशि हूंदा। जीअं त अॼु असांजो मौज़ू आहे पढ़ीदनि जी सियासत। पढ़ीदनि जी सियासत सिर्फ़ु पढ़ीदनि शहर जी। हाणे पढ़ीदनि शहर जी इहा हालत आहे त कहिड़ो ज़मानो हुयो त हिते चेयरमैन जी जेको शिप जो मसइलो हूंदो हो, पहिरियां नाज़िम हुया, वरी चेयरमैन सिलसिलो शुरू थियो। इन विच में काले ख़ान बि चेयरमैन रहियो आहे। इन विच में फारूक मियां पढ़ीदनि जो चेयरमैन रहियो, शबीर साहब बि हिन जो चेयरमैन रहियो, सेठ यूसुफ मुंहिंजे ख़्याल में चेयरमैन रहियो। ऐं उन वक़्तु जे माण्हुनि में एतिरो शऊर न हुयो त हू टाउन जी बजट छा आहे, टाउन जा मुलाज़िम केतिरा आहिनि, टाउन जो कमुकार कीअं हलंदो आहे, काउंसलर छा था कनि, चेयरमैन छा थो करे। बहरहाल उन वक़्त में जेको कुझु हुयो पर उहे कमु कंदा हुया, पर उहे कमु कंदा हुआ जेके बेसिक कमु हूंदा हुआ। जेको बेसिक कमु हूंदो उहे माण्हू कंदा हुआ। उन खां पोइ वरी जॾहिं हाणे BD इलेक्शन जो सिलसिलो शुरू थियो, बल्दियाती निज़ाम जेको सो फाल थियो त इलेक्शन थी। उन इलेक्शन में असांजा काउंसलर पीपल्स पार्टी जे अक्सरियत सां खटी आया ऐं चेयरमैन जेको आहे सो मज़हर राजपर थियो। जॾहिं मज़हर राजपर चेयरमैन थियो, थोरे अरसे लाइ थियो त बि इहे ई दाऊं हलियूं त मज़हर साहिबु जेको आहे सो बजट खाई वियो, बजट हड़प कई वियो, मुलाज़िमनि खे पघारूं नथियूं मिलनि, ही मसइलो थी पियो, उहो मसइलो थी पियो। बहरहाल मज़हर साहिबु जेको सो बहितरीनु इंसानु हुयो, हुनखे मथां पार्टी पॉलिसियुनि थोरो सोढ़ो कयो, जंहिंजे करे हू अहिड़ो को गैराइनी गैर क़ानूनी क़दम न पियो खणे ऐं हुन पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। उन खां पोइ वाइस चेयरमैन खे चार्ज हुई चेयरमैनशिप जी, राणा शाकिर। उन ॿेड़ीअ बि इहे ई दाऊं हलियूं त बाबा करप्शन आहे, करप्शन थी थिए, किरोड़े रुपया खाइजी विया, किरोड़े रुपयनि जी बजट आहे, कमुकार नथा थियनि, छो नथा थियनि। बहरहाल उन पंहिंजो पीरियड पूरो कयो। उन खां पोइ शकील राजपर साहिबु चेयरमैन थिया। उन जे लाइ त तमामु घणी बाहि भरी हुई ऐं उहा बाहि केरु पियो ॿाराए, छो पई भरे। पार्टी जा जेके काउंसलर हुआ जिन हुनखे चूंडियो हुयो, उन्हनि एतिरे हद ताईं जो एतिजाजनि इस्तीफ़ा ॾिनियूं त असांजो को कमु कोन नथो थिए, बजट हड़प थी वञे। ऐं कुझु अहिड़ियूं धुरियूं आहिनि, अहिड़ा माण्हू आहिनि जेके कुझु नौजवाननि खे जिन खे सियासत जो शौक़ु आहे, जिन खे स्क्रीन ते हर हमेशह अचण जो शौक़ु आहे, उन्हनि खे हू अॻियां करे एतिजाज लाइ उकसाइनि था। उन्हनि खे उकसाए अॻिते एतिजाज लाइ आणे करे पोइ उहे धुरियूं पंहिंजो मक़सदु हासिलु करे, पंहिंजी डील करे पाण कढ़ी थी वञनि। हाणे जेको शकील साहिबु पंहिंजो पीरियड पूरो कयो, जिन धुरियुनि हुन ते संगीन इल्ज़ाम आया, किरोड़े रुपयनि जी करप्शन जा इल्ज़ाम आया, कोटेशन बिलनि जा इल्ज़ाम आया, उहे धुरियूं हिन वक़्तु ख़ुदि इहो चवण थियूं त मज़हर साहिबु भलो चेयरमैन हुयो, राणा शाकिर साहिबु बहितरीनु चेयरमैन हुयो, शकील साहिबु बहितरीनु चेयरमैन हुयो। हाणे बाक़िर साहिब जो वारो आयो आहे चेयरमैनशिप जो, बाक़िर साहिबु चेयरमैन थियो आहे। हाणे वरी इहा ई शहर जी मुंहिंजी कंडीशन आहे, उन्हनि ई नौजवाननि खे ऐं जेके एतिजाज अवाम नथी करे, बिल्कुलु अवाम एतिजाज कान थी करे। कुझु दोस्त आहिनि सुलझियल आहिनि, ईअं त न आहे त उहे सुलझियल न आहिनि, हू समाजी सियासी ज़हन रखनि था ऐं उन्हनि खे शौक़ु बि आहे त असां स्क्रीन ते हुजूं, असां सोशल मीडिया ते हुजूं, असां एतिजाज में हुजूं। पोइ उन्हनि खे यूज़ कयो थो वञे, उन्हनि खे पूरी वाह कयो थो वञे, भई चेयरमैन पैसा खाई वियो, चेयरमैन कमु कोन थो कराए,
चेयरमैन असांखे गाह कोन थो विझे। उन्हनि दोस्तनि पहिरियां चेयरमैन खे हार पाराया, उहे फुटेज उहे सबूत मौजूदु आहिनि। अॼु चेयरमैन हुननि सां कोऑपरेशन कयो, हुननि जे गमियुनि शादियुनि में शरीक थियो, लेकिन को अचानक को अहिड़ा मसाला पैदा थिया त उहे ई दोस्तनि खे उकसाए हुनजे ख़िलाफ़ु रोडनि ते वठी आया आहिनि। बाबा अवाम न आहे, काउंसलर बि न आहिनि, छो जो काउंसलर अवाम आहे, अवाम हुनखे चूंडियो आहे, ऐं काउंसलरनि चेयरमैन खे चूंडियो आहे। न काउंसलर थो एतिजाज करे, न अवाम थी एतिजाज करे। कुझु माण्हू आहिनि, नौजवान आहिनि, असांजा दोस्त आहिनि, अलाह उन्हनि खे हिदायत ॾे, ऐं हू सुलझियल बि आहिनि, समझदार बि आहिनि। हुननि जो एतिजाज बुनियादी हक़ बि आहे, पर उहो बुनियादी हक़ इस्तेमालु करण जो को तरीक़ेकार हूंदो आहे। ईअं न त उहो ॿियनि जे चवण ते, जंहिंजो मुफ़ाद आहे उन्हनि जे चवण ते एतिजाज कनि था पिया, ऐं उहे पंहिंजो मुफ़ाद कढी, ऐं उहो पंहिंजो कमेंट्समेंट पूरियूं करे हथु कढी विझनि। छो जो सभ खां पहिरियां चेयरमैन सां मुलाक़ात लाइ कमेटी ठाहिबी आहे। उन्हनि खे कमकारियुनि जे लाइ ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ी शहरी कमेटी हुजे, नौजवाननि जी कमेटी हुजे, जेके हुन सां इहे ॻाल्हियूं रखे त बाबा असांखे हीअ ख़दशा आहिनि त तव्हां कमु कोन था कयो ऐं करप्शन था कयो, तव्हां जेको मुलाज़िमनि जो हक़ था खाओ। जेके बि मसाइला हुननि वटि आहिनि, उहा कमेटी पढ़ियल लिखियल नौजवाननि जी, शहरनि जी हुजे, उहा हुन सां ॻाल्हियूं करे। ॻाल्हियुनि करण में अलाह कंदो मसाला हल थी वेंदा, छो जो बुनियादी मसइलो ई हूंदो आहे ॻाल्हियुनि जे ज़रिए मुतालबा ऐं ॻाल्हियूं नथियूं हल थियनि। उहो एतिजाज करणु अवाम जो हक़ु आहे, पर उन एतिजाज जे लाइ बि काउंसलरनि सां सलाह कनि, छो जो चूंडियल निमाइन अलाह साईं हुननि जी इज़त कई आहे, माण्हुनि हुननि जी इज़त कई आहे, माण्हुनि हुननि खे वोट ॾिनो आहे, ऐं हू जेको आहे सो चूंडिजी आया आहिनि। उन्हनि चेयरमैन ठाहियो आहे, वरी उन्हनि काउंसलरनि सां ॻाल्हायो। ऐं इहो असां ॾिसो न, हिकिड़ो त सुठी लैंग्वेज इस्तेमालु कयूं, हिकिड़ो असां पढ़िया लिखिया माण्हू, समझदार माण्हू लैंग्वेज इहा इस्तेमालु कयूं। ठीकु आहे, चेयरमैन करप्ट आहे, चेयरमैन करप्शन थो करे, चेयरमैन हक़ थो खाए माण्हुनि जो, कमु नथो करे, ठीकु आहे, इन जे लाइ सुठा लफ़्ज़ में बि उहा साॻी ॻाल्हि चई सघिजे थी। हाणे चोर मीन, अहिड़ो मीन, ओड़ो हू वाठा, चमचा, भाड़िया, भड़वा। हाणे हीअ लैंग्वेज सुठी न आहे। असां सिंधी माण्हू आहियूं, ऐं शहरी माण्हू आहियूं, पढ़िया लिखिया माण्हू आहियूं, समझदार माण्हू आहियूं, साहबी माण्हू आहियूं, अदीब माण्हू आहियूं, दानश्वर माण्हू आहियूं, समाजी माण्हू आहियूं, त असांजी ॿोली सुठी हुजे, ऐं अहिड़ी लफ़्ज़ हुजनि जो ठहफ अवाम जे दिलनि में बि लॻनि, चेयरमैन जे दिमाग़ खे बि लॻनि, ऐं माण्हुनि खे सम्झ में बि अचनि। बाक़ी जेकी हीअ ॿोली आहे इहा सुठी न आहे, न हुन पासे जे लाइ न हुन पासे जे लाइ। बाक़ी एतिजाज अवाम जो बुनियादी हक़ु आहे, सभु को भले करे, पर मुंहिंजी राय इहा हुई त एतिजाज खां अॻु मां हिकु कमेटीअ ज़रिए चेयरमैन सां ऐं या पीपल्स पार्टी जी क़यादत सां या वाइस चेयरमैन जेको हुयो उन सां गॾिजी करे हिकिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, उन मसाला अॻियां रखिजनि उन्हनि जे, जेकर उन्हनि ते ॻाल्हियुनि में मसाइला हल थी वञनि था त एतिजाज जी ज़रूरत कान पए। पर वरी बि हींअर वक़्तु न आहे, पर असांजो चेयरमैन सां तव्हांजो इख़्तिलाफ़ु आहे, चेयरमैन सां तव्हां जेके ॻाल्हियूं आहिनि त वाइस चेयरमैन वेठो आहे, पीपल्स पार्टी ॿी क़यादत वेठी आहे, तव्हां उन्हनि खे चयो, उहे वेही घुराए तव्हां सभिनी खे तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधनि, चेयरमैन जूं बि ॻाल्हियूं ॿुधनि, मसाइलनि जो हल इन ॻाल्हियुनि जे ई ज़रिए आहे।